अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार और हैं मानी तहीम। सबका पेश शामिल करना सी हेडलाइंस। पाकिस्तान में फ़िज़ाई गंदलार ख़तरे जी घंटी बुलाए छॾी। गंदलार सबब पाकिस्तानी शहरनि जी उमिरि सवा 4 सालनि ताईं पहुची सघे थी। माहिरनि ख़बरदार करे छॾियो। माहिरनि मूजिब लाहौर जे माहौलियाती गंदलार सबब ज़िंदगी 3 साल घटि थी रही आहे। लाहौर दुनिया जे गंदलार वारनि शहरनि में 1 नंबर ते। एयर क्वालिटी इंडेक्स 246 रिपोर्ट। कराची 8 नंबर ते अची वियो। कारोबारी हफ्ते जो आखिरी ॾींहुं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज ते सख़्त लड़ाई। 100 इंडेक्स 401 पॉइंट जी लात सां 43 जी सतह खां हेठि अची वियो। करंट इंडेक्स 42,832 जी सतह ते कारोबार थियण लॻो। अमेरिकी डॉलर वरी महांगो थी वियो। इंटरबैंक में डॉलर जे अघ में 28 पैसा वाध 176 रुपया 42 पैसनि मां वधीक 176 रुपया 70 पैसा थी वियो। सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी एक्ट 2021 जी मंजूरी खिलाफ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाखिल। सिंध असेंबली में मुखालिफ जे मेंबर खुर्रमशेर समान पारां दाखिल दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो त सिंध लोकल गवर्नमेंट तरमीमी बिल एक्ट 2021 आइन जे पुठंदड़ नाहे। मकानी इदारनि जा समूरा इख्तियार सिंध हुकूमत पाण वटि रखणु घुरे थी। बिल जी मंजूरी खां पोइ मकानी इदारा बुनियादनि हक़नि खां महरूम थी वेंदा। कोरोना जी नई किस्म सॼी दुनिया में पकड़जण लगी। न्यूयॉर्क में ओमिक्रॉन जा वधीक 5 केस रिपोर्ट। अमेरिका में सफ़र करण लाइ कोरोना टेस्ट कराइण ज़रूरी। भारतीय रियासत कर्नाटक में 2 माण्हुनि में वायरस जी तस्दीक। पेरिस में बि हिकु ॼणो ओमिक्रॉन में वठिजी वियो। पाकिस्तान में कोरोना विगे वधीक 8 मरीज़ यादूं न वेठा। NCOC पारां वधीक 391 नमन केसनि जी तस्दीक। मुल्क में कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 0.84 सिफ़र रही। पाकिस्तान क़ब्ज़ल क़ौमन में हिकु भेरो ॿीहर कश्मीर जो मसइलो उथारे छॾियो। UN में पाकिस्तान जो मुस्तक़िल नुमाइंदे मुनीर अकरम जी सलामती काउंसिल जे सदर सां मुलाक़ात। पढ़ी वसी जो ख़त हवाले। शामिल कुरैशी ख़त में कश्मीर में भाती ज़ुल्म ते ॻणतीअ जो इज़हार कंदे सलामती काउंसिल खे नोटिस वठण जी अपील करे छॾी। बड़ी दिन भरसां वोट करीम बख्शर में उड़ी मुतासिर खानदान जो वधीक हिकु बार फौत। मोसी मज़हबी के फौत थियल ॿारनि जो अंग टेठी वियो। 4 ॾींहं अंदरि 4 फौतियूं थी चुकियूं। कंदकोट जे गोलीमार वारे इलाइक़े में 5
परही जी नींदरी उड़ी में मुब्तला रहन बाद दम ॾिसी पियो। वधीक हिक घर जा 4 ॿारहा मूसी मस में जकड़जी विया। सिंधु मुंहिंजी जाना, सिंधु मुंहिंजो ई माना, टोपी अजरक पायो इहो मुंहिंजो ऐलाना। सिंधु के सलाम, सिंधु के सलाम, सिंधु के सलाम, सिंधु के सलाम। इन प्रायो सिंध सवारो धरती टीवी ऐं रोज़ानी सोप जे सॾ ते 5 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं तेज़। हर पासे सकाफ़ती रंगनि जी बहार, सिंधी टोपी अजरक समेत सकाफ़ती वेस वगनि जी ख़रीदारी में इज़ाफ़ो, धरतीअ सां प्यार ऐं क़ाबू जी सुधार।